असी टकाईदा चूं नवन सुरन में जिंदगी जा गीत गाईदा चूं हयात जो ही हुकुमा ते गायो पठायो दबाओ फुर रहसनी जा खेल सब बिगाड़ियो खिसा के जो बना दिए सो भारी जारियो खिसा सकल खिसा जो धर्म प्या जलाईदा चूं जहां के जो बाबू असी टकाईदा चूं बुझो हुकुम बात जुलूस आस्तान जो पियो अली उठो तो भवन धैर्य हाथ जो निशान नजर अचे पियो साफ मंजर निजात जो सिच आसमान ते हो जमीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण नहीं अची कदम ते सिर झुकाईंदो बहश्त जन्नतुन जा ख़्वाब नेठ रंग लाईंदो बहार नेठ मुर्कदो ऐं हुस्न गीत गाईंदो उथो त आसमान खे ज़मीन ते लाहींदा अचो जहां खे ॿियो पार को असीं टकाईंदा अचो इन्हनि शिकुनि सां गॾु आऊं दावत ख़िताब ॾींदुसि पाकिस्तान कासिरी इतिहाद मर्कज़ी चेयरमैन चीफ ऑफ कासिरी मोहतरम सराय नियाज़ शेख कासिरी खे वज़ीर जी तारीफ़ ख़िताब करे पाकिस्तान कासिरी इतिहाद दोस्तों के गुजारिश आहे कि रिकॉर्डिंग पे थोड़ा पोएं माण्हू जो ख्याल रखो ऐं हिकिड़ी साइड ते हलिया वञो पोएं माण्हू जो एतिराम कयो गुजारिश आहे महिरबानी करे स्टेज तां कोई रिकॉर्डिंग न करे हेठि लही वञो ऐं हे जनाब सभु ज़ाहिर था थियनि मीडिया वारा दोस्त गुजारिश आहे सभु तव्हां हटी वञो और सिक्योरिटी वारा ख़ुदि हटी वञो त सभु हटी वञो ख़ुदि हटी वञो ॾिसो वाइस ॿुधो सही चाचा उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे तो वञा मां विकामी इहो कीअं थींदो कयां मां ग़ुलामी इहो कीअं थींदो लॻाए दाग दामन ते थिया उन्हनि जो सलामी इहो कीअं थींदो मां सम्झां थो ये लसबे ने कराची वेस्ट जा दोस्त आहिनि तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजे नारनि सां ई पंहिंजी सुञाणप कराए स्टेज ते कंहिं बि तारीफ़ न करायो स्टेज ते वेठल मुंहिंजा मरकज़ी बहादुर अगवान ऐं अॻु में वाइस चेयरमैन हुयो ऐं आउं अॼु उनके सीनियर वाइस चेयरमैन जो टाइटल ॾेई मोहम्मद याकूब ख़ासकली मुंहिंजा वाइस चेयरमैन मुमताज़ अली ख़ासकली साहब
वाइस चेयरमैन साईं अब्दुल मजीद कासकली साहब, डिप्टी सेक्रेटरी मुझो भा मोहम्मद दाऊद साहब, मरकजी सेक्रेटरी अनवर कासकली साहब, फैज कासकली साहब, मुझो कल्चर विंग जो सूबाई सदर मंजूर कासकली साहब, मूसा पाकिस्तान नेशनल अलायंस जा बहादुर अगवान सरदार डॉक्टर गुलाम दस्तगीर ओढ़ाणो साहब, मुझा ज़िलन जा सदूर, डिवीजन जा सदूर, लायर्स विंग जो सदर लियाकत साहब, मुझा सुप्रीम काउंसिल जा निहायती वाजिबुल एहतराम ऑनरेबल मेंबर साहब, मुझा तालुकनि जा सदर, मुझा उतराई महाबहादुर सभई साथियों, अस्सलाम वालेकुम। आउं निहायती जोराइतो आहियां तव्हां सभिनी जो, छो त अॼु जे दौर मां हिते गुज़रूं पिया, इंतिहाई उहो ॾुखियो दौरु आहे। मूं सियासी पार्टियुनि जे दोस्तनि खे ॾिठो आहे, ॾुखियो मरलो हूंदो आहे, माण्हुनि खे कढणु ऐं गॾु करणु ऐं जलसनि में पहुचाइणु, पर डॉक्टर गुलाम दस्तगीर साहब असां वटि ही मुकमिल तौर ते हिकिड़ो जुनून ऐं हिकिड़ो इश्क ऐं मोहबत वारो सिलसिलो आहे। उहो ही आहे त उहे सियासी पार्टियूं पॉकेट मां पैसा ॾेई, गाॾियूं ॾेई, लाइन ख़र्च ॾेई गुज़ारिश कंदियूं आहिनि, उन्हनि ते बि जवाबु ॾिनो वेंदो आहे। पर ही मुंहिंजा महबूब मोहबत करण वारा दोस्त, मुंहिंजा उहिदेदार पंहिंजे घरां ख़र्च करे गाॾियुनि ते नची मुंदी ऐं अॼु हिते पहुता आहिनि। ही रवायत अॼु ज़िले खेरपुर जे फैज़गंज वारनि दोस्तनि में विधी आहे ऐं पोइ नवाबशाह जा दोस्त उन सां शामिल थिया आहिनि। त उन्हनि अॼु योम तासीस ते सवे मोटरसाइकिलनि जी रैली कढी, उतां खां खेरपुर खां जॾहिं हिते पहुता आहिनि त हिकिड़ो मैसेज ऐं पैगाम दुनिया जे तरफ़ ते पासा ख़ासि करे इतिहाद जो वियो आहे त असीं मुतहद आहियूं, असीं हिकु आहियूं, असीं ॿियनि बिरादरियुनि खे बि गॾु खणी पाण सां हलणु था चाहियूं ऐं उन्हनि जे इज़तुनि ऐं तहफ़ुज़ जो बि असीं ख़्यालु रखणु था चाहियूं। इहो हिकिड़ो असां मैसेज ॾिनो। बिरशा जी नगरी ते असांजो वजूद पियो हुयो, योम तासीस जो अॼु जो प्रोग्राम पे हिन धरती ते उन जी कड़ी आहे, छो त भिटाई सरकार हिकिड़ो मोहब्बत अमन जो हिकिड़ो सफ़ीर हुयो, जंहिं हिकिड़ो पंहिंजी शाइरी जे ज़रिए सां दुनिया खे ॿुधायो हुयो त हिन खिते जा असीं माण्हू, असीं सिंधी माण्हू केतिरा प्यार ऐं मोहबत करण वारा माण्हू आहियूं। असीं उन जा पैरोकार, बच्चू बादशाह जी औलाद, अॼु उन रवायत खे बरक़रार रखी हिन ई धरती ते उन वचन खे वरजायूं था। असीं इंशाअल्लाह पंहिंजे वधण वारो उहो ई सिलसिलो पंहिंजे हक़नि जो दाइम ऐं क़ाइमु रखंदासीं ऐं मोहबत खे फैलाईंदासीं। काफ़ी मुंहिंजे दोस्तनि ॻाल्हायो, काफ़ी इशू ते ॻाल्हायो। आउं सभिनी जो थोराईंदो आहियां, जिन दोस्तनि खे ख़बर न हुजे आउं उन्हनि खे बि ॿुधाईंदो हलां अॼु जो ही जेको मेलो मचायो आहे उहो मुंहिंजे पासा ख़ासि करे इतिहाद जे मरकज़ी उहिदेदारनि, सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि, ज़िले जे सदरनि गॾिजी सजी ऐं असां पाण में ही मेलो मचायो आहे। सिराई न्याज़ हिकु न आहे, सिराई न्याज़ सां इहे सभई दोस्त गॾु आहिनि जेके हिन मेले मचाइण में गॾु आहिनि। नवाज़ शरीफ वारो कदम न कराइजो मूंसां, हिमत कजो। बहरहाल दोस्तों, जेके अहिड़ा मोहबत ऐं प्यार करण वारा माण्हू हुजनि उनखे दुनिया जी का बि ताक़त छड़ो छड़ कान थी करे सघे, लोधे कान थी सघे। असीं सभु मुतहद आहियूं, असीं सभु हिकु पेज ते आहियूं। इकबाल ज़बरदस्त ॻाल्हि कई त असांखे ॿुधाइनि था त गॾिजो, असीं सभु गॾु आहियूं। हिते जंग कंदी आहे, हिते जंग ॿिनि माण्हुनि जी आहे, हिकिड़ी ज़ालिम जी आहे, हिकिड़ी मज़लूम जी आहे।
असीं मज़लूम जा साथारी आहियूं ऐं मज़लूम ऐं ज़ालिम कॾहिं बि दोस्त कोन था थी सघनि ज़ालिम ऐं मज़लूम कॾहिं दोस्त कोन थो थी सघे इहा दाइमी जंग आहे इंशाअल्लाह फतेह मज़लूम जी थियणी आहे असां इहा जंग विढ़ंदासीं ऐं जेके छड़ो छड़ करण वारी ॻाल्हि पिया कनि हाणे हिकिड़ी ब्रिगेड आहे जेका गार ऐं गंद गिलाज़त जी ॿोली पई ॻाल्हाए हिकिड़ी उहा ब्रिगेड आहे जेका मोहब्बत प्यार ऐं तालीम जे ज़रिए सां ॻाल्हाए पई अवां ॿुधायो पंहिंजे फ़लसिले में पासा ख़ासि केली इतिहाद जा पढ़िया लिखिया नौजवान पढ़िया लिखिया साथी जिनखे मुंहिंजे तरफ़ां सख़्ती सां मञो आहे त पाण हिन सोशल मीडिया हुजे या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे पाण कॾहिं बि इहा गलीज़ ऐं गंदी ॿोली इस्तेमालु कोन कंदासीं मोहब्बत सां माण्हू खे रिझाईंदासीं मोहब्बत ऐं प्यार सां पाण खे छिकींदासीं गार ऐं गलीज़ वाहियात ज़बान इस्तेमालु कोन कंदासीं छो त मूंखे क़दुरु ऐं अहसासु आहे त उते बि जेके माण्हू आहिनि न्याणियूं आहिनि त जिनखे असां गार ॾियूं उहे बि असांजो पंहिंजूं आहिनि उहे बि असांजूं पंहिंजूं न्याणियूं आहिनि असां कंहिंसां विढ़ूं कंहिंसां था ॻाल्हायूं तो चोवड़ जुड़े जिनसी सोवड़ सही कंद छॾे ॾियो इन्हनि खे इहा गार गंद ऐं गुटको जेको वातम अथनि इहो ई फबंदो पाण पंहिंजी मोहब्बत सां कमु कंदा रहंदासीं जज़्बे सां कंदा रहंदासीं अलाह हबीब कंदो तव्हां सभु मुतहद थिया आहियो रिज़ल्ट तव्हांखे अचे पियो सिराई व्यास कदम बढ़ो सिराई व्यास कदम बढ़ो दोस्त नारे जो जवाब दीजिए सिराई व्यास कदम बढ़ो सिराई व्यास कदम बढ़ो हाणे जिथे घणाई हूंदी आहे जिथे एक्सीडेंट हूंदी आहे उते मसला मसाइल जाम हूंदा आहिनि जीअं पाण मुतहद पिया थियूं जीअं पाण गॾु पिया थियूं त पाण सां जी शिकारी शिकार कंदा आहिनि त ॼार फैलाईंदा आहिनि त जीअं हुनखे शिकार में फासायूं त शिकारी पंहिंजी ॼार में फैलाइण शुरू कई आहे उहा इन सूरत में कई आहे जेको मोहम्मद याकूब साहब तव्हांखे ॿुधायो त असांजो वाक़ियो जेको टियों ॾींहुं थियो आहे नंढो आदम जे इलाइक़े में इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे दिल मां रत जा ॻोढ़ा था वहनि ॿियो सूर कोन्हे ॿी तकलीफ़ कान्हे तकलीफ़ ही आहे त मुड़ुस उहो हूंदो आहे जेको मर्दनि सां विढ़ंदो आहे उहो मुड़ुस कॾहिं बि न हूंदो आहे जेको औरतुनि ऐं न्याणियुनि ते बंदूकूं हणे ऐं उन्हनि सां विढ़े ॾुख इहो आहे त असांजे न्याणियुनि ते मोर्चनि जे अंदरि लिकी ऐं वार करे उन्हनि खे ज़ख़्मी ऐं तकलीफ़ ॾिनी वई आहे उहा बेइंतिहा तकलीफ़ आहे मां पंहिंजे ज़िले सदर मुश्ताक साहब जी अॻुवाणी में सागर ज़िले जी हिकिड़ी टीम ठाही 4 मेंबरनि ते जिन वञी उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं मां पाण बि उते पहुतोसि ऐं उन्हनि खे चयो बाबा हुकुम कयो जीअं मां चवंदो असां तव्हां सां गॾु आहियूं बशर्ते ज़ालिम सां ठाह कोन्हे ज़ालिम सां ठाह कोन्हे इन सूरत में ठाह कोन्हे असांखे हिन इतिहादी ताक़त खे अवां छॾे ऐं अवां वञी ठही वञो उहो तव्हांजो पंहिंजो वण आहे बाक़ी जिदोजहद जेकॾहिं असां कंदासीं त भली असां पंहिंजे इंसाफ़ वठण ताईं आख़िर ताईं छो त असां ही जेके मूंसां सभु गॾु आहिनि ख़ुदा वाहिद शायदि आहे मां अॼु तव्हांखे दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां त हिकिड़ो जुनूनी ऐं माण्हू ॾिठो अथव जुनूनी जेको जंहिं मक़सद ते वेंदो आहे उनखे उहो ई मक़सदु हूंदो आहे उन मक़सद खां सवाइ टारगेट खां सवाइ ॿी का शइ ॿुधण जे लाइ तयार ई कोन थींदो आहे त मूंसां जेके बि मोहबत करण वारा आहिनि हिकिड़ा जुनूनी ऐं जज़्बे वारा माण्हू आहिनि त उहा का बि शइ ॿुधण जे लाइ तयार ई कोन आहिनि उहो तव्हांजो फ़ैसिले जो मसइलो हुजे या कंहिं ॿिए मसइले जो हुजे कंहिं बि लिहाज़ सां का कमेंटमेंट करण ऐं ज़ालिम सां ठहण जो असां कॾहिं ज़िंदगी में सोचियो ई कोन्हे असीं दीवाना आहियूं पागल आहियूं निकिरंदासीं मैदान ते तरीक़े अंदाज़ कमु करण जो अंदाज़ असांजो पंहिंजो निरालो आहे जॾहिं असां ईंदासीं त उहो ज़ालिम खे पोइ उतां बलोचिस्तान मां गिरफ़्तार कराए अचूं या दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़िसब हुजे उते ॿधाए गिरफ़्तार करे असां पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदा आहियूं पाकिस्तान खासकर इतिहाद पाकिस्तान खासकर इतिहाद जिया चेयरमैन सिराई व्यास हुसैन
शहीद तानिया जो केस लियाकत साहब जो तव्हांखे सॼी कानूनी डिटेल ॿुधाई अदा मुंहिंजा 2017 ऐं 2021 इहो सालनि जो पीरियड आहे उमेर पार उहा न्याणी आहे जंहिं वॾी हिकिड़ी जिदोजहद कई आहे मूंखे हुनजी बहादुरी ते हुनजी जिदोजहद ते हिकिड़ी माई जिदो ते मूंखे रश्क हुयो सलाम हुयो ऐं ॿियो उमेर बाप ते औरतूं थी इन्हनि वॾी हिकिड़ी जिदोजहद कई आहे उमेर बाप जा 3 माण्हू दहशतगर्दी में कत्ल किया विया पर अफ़सोस उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जो कत्ल थियो अफ़सोस उनजा माण्हू गिरफ़्तार कोन थिया ये रोज जुल्म जा दास्तान जिथे किथे ॾिसो पिया न्याणी जा हलनि पिया दादू में मास्टर न्याणी सां रेप करे कत्ल कयो वियो उहे माण्हू गिरफ़्तार हिन वक़्त ताईं कोन थिया आहिनि सिंध में एतिरियूं न्याणियूं कुसी वियूं आहिनि जीअं बकरियूं पियो कुसजनि उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया आहिनि पर शहीद तानिया ख़ासि करे उहा न्याणी हुई जंहिं ते ही सभु गैरतमंद मुतहद थी जॾहिं निकिता त अॼु ॾींहुं ताईं कई सालनि में उहे 3 कातिल अञा गिरफ़्तार आहिनि उन्हनि जूं ज़मानतूं 3 दफ़ा लियाकत वकील साहब रद्द करायूं आहिनि कंहिंजे चङे कम खे क्रेडिट त ॾियो कंहिंजे भले कम खे वाह त कयो तव्हांखे सिर्फ़ु तनक़ीद थी खपे छा असां जज आहियूं सिराई न्यास जज आहे फाई ॾेई छॾे अरे बाबा पागल वारी ॻाल्हियूं छो था कयो कानूनी जजनि जी मुदाख़लत केसनि में असां न कंदासीं असां वकीलनि जे थ्रू केस लड़ंदासीं फाइट कंदासीं हाणे जॾहिं ट्रायल कोर्ट में वियो आहे मॉडल कोर्ट में केस वियो आहे त वरी उहे काड़ा तितर शुरू थी विया सिराई विकिणी छॾियो लियाकत पैसा खाई वियो वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे मां हिन प्लेटफॉर्म तां लाइव दोस्त हलन था पिया ॿुधायो तो गुलाम मुस्तफ़ा साहब तू वकील करे दे मुझे वकील का केस लड़न आऊं हाज़िर आहियां बाक़ी या बकवास न कयो तंजीम वारा दोस्त जेके 15 ॼणा आहियो तव्हां वकील करे ॾियो असांजे लियाकत साहब सां केस लड़े बाक़ी बकवास न कयो तनक़ीद न कयो औरतुनि खे गाल न बढ़ायो इन में केस ख़राब थिए असां वचन कयो हुयो त इन्हनि खे सज़ा ॾियारींदासीं इंशाअल्लाह ताला मुझी सजी टीम जो यो फैसलो है कुछ मुझे उनन जा रवैया केड़ा हुजन असा इन अंजाम सां इन्हनि खे ज़ालिमनि खे पहुचाईंदासीं असांखे थ्रेड्स कोन था अचनि जिनखे फायूं ईंदियूं उहे विढ़ंदा कोन कंहिंसां विढ़ंदा अरे बाबा हो तू तो उन मौलाना खोड़े वांगुर ॿियो हिकिड़ो एसएचओ इनमें लाड़काणे जो आहे टियों मुंहिंजो ख़ासि करे हिकिड़ो भोतार पैदा थियो आहे जेको 3 रुपए माण्हू खे खिलायो वेंदा तव्हां मज़ाक सम्झी आहे अचो मैदान ते अमली जिदोजहद कयो इन्हनि ग़रीबनि खे जेको टटिया जो वाक़ियो थियो इंतिहाई नुक़सान तव्हांखे ॿुधायां थो त हिकु ॾींहुं अॻु में इहो भोतार हुते पहुतो आहे मंजूर कंवर फैसलो कयो उनखे घटि वधि ॻाल्हायो उन धुर जेका ॿी मुखालिफ़ आहे उनखे बि गारियूं ॾिनियूं अथसि रिएक्शन थींदा वो गार ॾेई त वञी हुते वेही रहे न्याणियूं ऐं जवान त घुसी विया वरी आयो कोन्हे सिराई पहुतो आहे ॿिए ॾींहं ते ऐलान थी वियो आहे मां पहुचां थो पियो अरे बाबा ही जज़्बे ऐं जुनून जी ॻाल्हि आहे तुंहिंजे वस में हाणे ॻाल्हि न आहे खास करी तो सन है चैलेंज खास करी 2021-22 जा खास के लिए है समझदार खास के लिए है वो जो बुरो भलो सब कर गया तो किथे असांजी बेहतरी आहे ही तालीम जो दौर आहे कमीशन जो दौर आहे आफिसी जो दौर आहे हिते जेका मुसा महबूब वेठा आहिनि 21 ग्रेड जा 22 ग्रेड जा ऑफिसर वेठा आहिनि ये पढ़िया लिखिया अच्छा समझदार न आहिनि उहे न पिया सम्झनि असांजो बुरो छा आहे सिराई ग़लति पियो करे न अवल सांगो सिर तां लाइ पोइ भली इश्क खे हथो लाइ असां सां सांगो लाइ छॾियो सिराई साहब वच मैदान ते थूकूं वञो त जिथे कंहिं प्रोग्राम 50,000 कुर्सी मां ॾींदुमि
उते भरे ॾेखार। अरे बाबा 50,000 के 10,000 जी ॻाल्हि कर। हे मुंहिंजा मैदान मूंखे आज़माइश थी वई आहे त मूंसां इश्क मोहबत या ख़ासि करे केतिरा मुद्दा आहिनि मूंखे ख़बर पइजी वई आहे। हाणे तूं अच अहिड़ा कर अच पहिरियां तूं उते अच 8 ॾींहं मां पंहिंजो ख़त पाण करे उते ईंदुसि। ख़ुदा जो कसम आहे मूंखे यकीन आहे तव्हां भागर जे माण्हुनि में तव्हां सभु उते पहुचंदव। मुंहिंजी जेका चवण क़बूल कंदो अल्लाह जे आसरे ते अहिड़ी चैलेंज पियो कयां ऐं मूंखे यकीन आहे हाणे बि चवांसि थो 8 ॾींहं मुंहिंजो उते मैदान मारींदो। बाक़ी फूकू न छोटे में बड़े में बेवकूफ़ आहियो। हेड़ी तालीम कान ॿियो ॻाल्हियूं बेवकूफ़ ईंदो वेड़ा हे ख़ासि करे किथे वञी पहुचायो अथव। सियासतदाननि खे ॻाल्हायो था गाॾी था ॾियो छा ॾींदा उहे नौकरी ॾींदा। हींअर तालीम में नौकरियूं आहिनि ॾींदा ख़ासि करे किथे रे सियासत में ही बि हरामी नवाज़ शरीफ़ बि हरामी मुशर्रफ बि हरामी हाणे थी वियो ज़रदारी बि हरामी आहे सभु हरामी आहिनि। हिकिड़ो तूं भलो आहीं जेको करोड़ रुपया वठी विकामंदो। असां पैसे वठण वारे ते विकामण वारे ते पैसे वठण वारे ते लानत था विझूं। मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाइर उहे अॼु हिते हूंदा त अॼु सॼा गवाह हूंदा। दोस्तनि पाण जो शेर जो कयो आहे डॉक्टर गुलाम शबीर साहब खे रिप्लेस कई त मुंहिंजी हिन ऑपरेशन जूं ॻाल्हियूं तव्हां न कजो छो त ही मिज़ाज जी ॻाल्हि असांखे पंहिंजी जिदोजहद करणी आहे। डॉक्टर दस्तगीर साहब ॿुधायो अयाज ॿुधायो वाकई यार ज़िंदगी हिकु ॾींहुं वञणो आहे मौत बरहक आहे हले हलींदासीं पर वञो त अहिड़ा महबूब माण्हू सुभाणे ॻाल्हि कंद रश कंद त कंहिंजे पोयां वियासीं। छा मां पंहिंजे आराम खे तरजीह ॾींदुमि मां पंहिंजी निंड खे मज़े खे तरजीह ॾींदुमि न मां पंहिंजूं सभु तरजीहात ख़ुदा वाहिद ख़तमु करे छॾियो आहे। मां पंहिंजी ज़िंदगी वक़ूफ़ करे छॾी आहे ऐं अहिड़ा जोधा जेके मूंसां गॾु आहिनि मुआरी पागलपणो ॾिसी किराए पे ॾिसी उहे बि मूंसां रेस में शुरू थिया आहिनि पर काफ़ी हद ताईं मूंसां हलनि पिया। इंशाअल्लाह अहिड़ा महबूब माण्हू मूंसां गॾु आहिनि मूंखे लहर न लोधो आहे। ज़िंदगी मौत अलाह जे मथां आहे पंहिंजी धमकियुनि खां पाण कोन डिॼंदासीं। जेके पंहिंजो ख़र्च करे अचनि जेके पंहिंजो ख़र्च करे अहिड़ा काज कनि पंहिंजो ख़र्च करे सभु पाण में मोहबत में अहिड़ा मोहबती माण्हू ख़ुशि नसीब कबीले जो सरवाणो हुओ जेके मिलंदा ऐं आउं ख़ुशि नसीबत में शामिल आहियां। मूंखां वॾी उमिरि जा वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि हिते वेठा आहिनि मां हुननि जी औलाद खां बि शायदि नंढो हूंदो पर मूंखे एहतराम आहे पंहिंजे बुज़ुर्गनि जो एहतराम आहे। मां पंहिंजी वॾाई खे कॾहिं ज़िंदगी में तरजीहात कान ॾिनी आहे। वॾाई मुंहिंजे मालिक रब जी आहे पाण इंसान आहियूं ही मोहबत जो सिलसिलो खणी मोहबत सभु गीले आयो आहे। उहा अॻु में बि तक़रीर में चयो 2016 खे अॼु 25 सालगिरह पिया मल्हायूं। 25 सालनि में हूअं त तोखे वॾो उहो लफ़्ज़ सिंधी जो कोन थो चवां उहो हूंदो त हर साल ते जलसो रख हर साल ते सिराई जलसो रख सिराई तूं बंदि कंदो रहो सिराई इहा ई महिनत कंदो हो जलसा रखंदो हो प्रोग्राम रखंदो हो। हाणे 5 सालनि में तूं छो थो रखी सिर्फ़ु इनजे करे न त तुंहिंजी ज़ुबान जेका आहे उहा मुंहिंजे मालिक खे पसंदि न आहे। तूं गलीज़ ज़ुबान जो इस्तेमालु करी तूं माण्हुनि खे गारी वॼी तूं डॉक्टर अब्दुल हक जहिड़े माण्हू खे जेको तोखे अहसासु करे पखो थो हले विकिरो थो हले तूं उन्हनि खे घटि वधि थो कराए उहा अलाह जी आह ॾींहुं पे ॾेखारे त जेके तुंहिंजा हथ चुमंदा हुआ अॼु तुंहिंजी शिकिल ॾिसण लाइ तयारु न आहिनि। बाबा पाण खे सुधारणो पवंदो तव्हांखे बि सुधारणो पवंदो असांखे बि हुन जा ॾिसी असांखे पंहिंजी लेवल सुधारणी पवंदी उहे हरकतूं न करणियूं पवंदियूं जेके हुन कयूं आहिनि। इंशाअल्लाह ताला काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे सिंध जी सूरत हाल ते सरदार अयाज़ काफ़ी ॻाल्हायो आहे छो त सिंध में जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती पियो थिए इंतिहाई रोज़ बरोज़ वधंदो पियो वञे। याकूब ॿुधायो मंशियात जो एतिरो रुॻी कराची न सॼी सिंध जे नंढनि ॻोठनि में बि मंशियात जो वाकिरो एतिरो थी वियो आहे जो नओं नसुल असांजो तबाह पियो थिए।
असांखे उन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो, असांखे तालीम जे तरफ़ अचणो पवंदो। तालीम जे मैदान में पढ़ाए लिखाए ॿार खे कमीशन करे सूबेदार गुलाम नबी जे पुट उस्मान ख़ासकेली वांगुरु ग़रीब जो ॿार अॼु कमीशन SDM जे लाइ थियो त उन पीउ खे केॾी ख़ुशी हूंदी। सलाम आहे पीरुनि खे। PhD होल्डर हींअर बि हिते वेठा आहिनि, डॉक्टर वेठा आहिनि। अॻे ख़बर कान पवंदी हुई, हाणे जॾहिं हिकिड़े घर जो माहौल बणियो आहे त ख़बर पई पए त असां में केतिरी क़ाबिलियत आहे, असां में केतिरा जज वेठा आहिनि, असां में केतिरा डॉक्टर वेठा आहिनि, केतिरा प्रोफेसर वेठा आहिनि। कहिड़ी कहिड़ी कैटेगरी में मां तव्हांखे ॿुधायां। रोज़ कमीशन तव्हां ॾिसो, उहा आर्मी जी कमीशन हुजे, तव्हां उन में ख़ासि करे हिकु न ॿ ज़रूरु हूंदा ई हूंदा। इन खां सवाइ पाण ॿी का जंहिंखे इन वॾेरनि सां घोटालनि सां नथा कढी सघूं, छो त हू ज़ालिम आहिनि। उन्हनि ज़ुल्म करे करे असांखे निस्त नाबूद करण जी कोशिशि कई आहे, पर असां पंहिंजी तालीम जे ज़रिए सां उन्हनि मां निकिरी वेंदासीं ऐं इहे भोतार तव्हांखे मजबूर बणिजी सुभाणे तव्हांखे इलाज कंदा त पंहिंजे पुट खे मुंहिंजी सिफ़ारिश करे त मुंहिंजो ही कमु आहे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं आयो आहे, इंशाअल्लाह उहो ॾींहुं ईंदो। जहिड़ो हिते वाक़ियो थियो, पीरकोट खैरपुर में बि अहिड़ो वाक़ियो थियो। हाणे कंददी आहे। इंतिहाई मूंखे अफ़सोस थींदो आहे पुलिस इंतिज़ामिया ते त ज़ुल्म जी इंतिहा आहे। उन ग़रीब जी फरियाद वठण जे लाइ तयारु न आहे। जे फरियाद वठनि था त वरी ॿधण जे लाइ ज़ालिम खे गिरफ़्तार कनि। ज़ालिम उहो आहे जेको धारियो आहे, अफ़गान जो पठाण आहे, जंहिंजी हितां जी शहरत ई कान्हे, पर हुन वटि ॾोकड़ आहिनि। ॾोकड़ ॾिए थो, असांजो बेज़मीर ऑफिसर कामे थो वञे। इंशाअल्लाह पीरकोट वारो, टंडे आदम वारो मुड़ुस माण्हू थियो, हीउ सॼो इतिहाद सां गॾु आहे। इहे न झुकिया। कराची में जॾहिं तव्हां एहतजाज कयो टंडे आदम वारनि फैज़ ख़ासकेली खां पुछो, इहो ई ज़ालिम कातिल ज़ाहिद उमरानी फैज़ ख़ासकेली सां फ़ोन ते राब्तो कयो, तव्हां सोशल मीडिया ते ख़ासकेली जा रदा ठाहियो, कॾहिं फ़ैसिले जी ॻाल्हि कयो, किथे फ़ैसिलो रखो। ॻाल्हि छा न सुठी जिदोजहद ऐं ताक़त सां अवां ज़ालिम खे झुकाए था सघो। ऐं इंशाअल्लाह मां यकीन सां थो चवां त उहो झुकंदो। पाण हक़ वठंदासीं त ज़ालिम खां जे याक़ूब ॿुधायो न्याणियुनि जे दर्द तकलीफ़ जो हक़ वठंदासीं, बशर्ते अॻी धुर थोरी मुड़ुस माण्हू थिए, उहा अॻियां थिए त उहा भॼी वञे, पाण ॾंज वाइड़ी थी वेंदासीं इंशाअल्लाह। योम पाकिस्तान जो अॼु ॾींहुं आहे, करारदाद पाकिस्तान जो। असीं मुस्लमान बि आहियूं, असीं पाकिस्तानी बि आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला ही हिन पाकिस्तान जी आज़ादी में असांजे वॾनि जूं क़ुर्बानियूं बि आहिनि, शहादतूं बि आहिनि त आज़ाद मुल्क जा आज़ाद शहरी आहियूं, पर कयूं रड़ियूं दाऊं पिया। अलाह ॾिसे पियो थो, इंशाअल्लाह अलाह कंदो इन आज़ाद मुल्क में आज़ाद थी ऐं पाण पंहिंजो हक़ वठंदासीं। हक़ वठण बाबा पंहिंजे हथ में अथव, घर वेठे कोई कंहिंखे कोन ॾींदो, फ़क़ीर खे बि रुपयो पाण कोन था ॾियूं, फिरबियूं था वठनि ॾियो। हाणे हक़ वठणो पवंदो, निकिरणो पवंदो, जिदोजहद करणी पवंदी। रुकी कोपरस्तनि खे ॻाल्हायूं, ॿियनि खे ॻाल्हाइण जो हाणे वक़्तु न आहे। जे कूड़ा टोपी सायल आहे उन में तव्हां असां नुक़सान में आहियूं, असांजा तव्हांजा बचड़ा नुक़सान में आहिनि, उन्हनि जा हक़ पिया भरनि। जे धारिया जी शनाख्ती कार्ड था ठहनि, हिते जी आबादकारी थिए, उन में तव्हां असांजो नुक़सान थो थिए। कंहिं न कंहिं तरीक़े सां नुक़सान असांजा ऐं तव्हांजा आहिनि। धणी जा वारिस, हिन धरती जा वारिस तव्हां असां आहियूं। उनजे करे पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करणु ऐं उन पंहिंजे हक़नि जे लाइ तव्हांखे असांखे हिकिड़ो दफ़ो निकिरणो पवंदो। पर अफ़सोस हीअ आहे त माज़ी में अहिड़ियूं हरकतूं थियूं आहिनि, अहिड़ा तजुर्बा थिया आहिनि जो एतबार खजी वियो आहे। त यार अॻे अहिड़ी हालत करे वई, किरोड़ वठी वञी पंहिंजो बंगला जो ताको ठारायो, हाणे हीअ अलाए छा थींदो। उनजे करे पाण खे यकीन करणो पवंदो, सभु वेकाऊ न आहे, सभु पाण वेकाऊ न आहियूं ऐं इंशाअल्लाह पंहिंजा हक़ पाण वठंदासीं। पैसो हिकिड़ी वॾी शइ आहे, जंहिं वरितो आहे उहा उन ख्वारी खई आहे। हींअर हिकु हिकु ख़ासि करे जी ज़बान ॾेई आई आहे त फलाणो विकामी वियो, फलाणो विकामी वियो, मुशरफ जा पैसा खाई वियो। जंहिं न वरिता आहिनि उनजो नालो ई कोन्हे को बाबा। जेको वठंदो सिराई बि वठे आहे, सिराई कई आहे, लाद जे तो हींअर बि हुजे।
असांजे अॼु जे योम तासीस में अल्हम्दुलिल्लाह बलोचिस्तान खां राति 1 बजे बस भरिजी आहियूं जेके राति में हिते हुयूं मुंहिंजा मोहम्मद शरीफ़ साहब तालके सदर ऐं ॿिया दोस्त जी वॾी टीम हुन में शामिल आहे अॼु पंजाब खां काफ़ी टोबा टैक्सी खां अंकल हिकिड़ो आयो आहे रेंजियार खान जे दोस्तनि बि मूंसां राब्तो कयो इंशाअल्लाह टाइम रखंदासीं पंजाब जो दौरो बि कंदासीं ऐं KPK खां बि दोस्त आया हुआ जेके उते बि ख़ासि करे रहंदा पिया उन्हनि बि राब्तो कयो इंशाअल्लाह ईंदड़ योम तासीस में चईं सूबनि जी तंज़ीम तव्हांजे अॻियां हूंदी इंशाअल्लाह हीअ मुंहिंजे दोस्त पाण कयो त वाक़ई अॻियो साम्हूं वारो जेको हाल हुयो उन खां डबल ते करे असां अॼु जो ही मेलो मचायो डबल ते पर उहा ई साॻी असां सां मोहबत वारो सिलसिलो अवां जो अचण जो उहो ई उन खां वधी वियो ऐं अॼु एतिरा ई माण्हू तव्हांजा ॿिया ॿाहिरि ॿाहिरि वेठा आहिनि मूंखे शर्मसारी बि थिए पई मां मंजूर साहिब खे चयो हाणे ॿाहिरि त वेठा आहिनि पर मानी जो बंदोबस्तु जेको आहे एतिरो डबल क्यों ॾियो उहे सभु ॿाहिरियां बि असां खाई वञनि इंशाअल्लाह ताला ही मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे ईंदड़ योम तासीस ख़ाली मैदान ते ग्राउंड ते थींदो ऐं ओपन थींदो जेतिरा हूंदासीं पट ते त पट ते जे मथे त मथे पर मुंहिंजी कोशिशि हीअ आहे पट ते हाणे पाण कोन वेंदासीं उहे दिलि माण्हू वार ते विहाड़ वारा उहे जवान छॾे ॾिनासीं हाणे अहिड़ियूं इज़तूं जंहिंजा अवां लाइक़ु आहियो अहिड़ियूं इज़तुनि में अव्हांखे विहारबो अहिड़ियूं इज़तूं तव्हांखे तयारु कयूं इन्हनि इज़तुनि खां वधीक मुंहिंजे लाइक़ु आहियो असां हिक ॿिए खे इज़तूं नथा ॾियूं त ॿिए खां घुरंदासीं कीअं असां हिक ॿिए खे एतिरियूं इज़तूं ॾियूं जेको ॿियो मुतासिर थी असांखे इज़तूं ॾे डॉक्टर अब्दुल अलाह साहब सही थो चवां पाण हिक ॿिए खे इज़तूं ॾींदासीं असां हेतिरो अर्सो में हिते आहियो पाण खे वधि खां वधि ॾींदासीं असांजो हीउ जेको बानी हुयो डॉक्टर अली नवाज़ मरहूम साहब अॼु जे ॾींहं ते उहो ॾाढो असांखे यादि बि अचे पियो अलाह हुनखे जन्नत जाइ ॾींदो इंशाअल्लाह ताला हुनजूं दुआऊं हुनजो रूह मूंसां अॼु बि गॾु आहे ऐं इंशाअल्लाह कल्ह बि गॾु हुयो इंशाअल्लाह अॻिते बि असां सां गॾु हुयो हे जेके अॼु असांजी दावतुनि ते हिते दोस्त आया आहिनि समाजी तंज़ीमुनि जा या कुछ दोस्तन के सुञाणा तो मेहरबान साईं आहिनि असां दर्शन साहब जा पापड़ कोन खाराई न ॾाढा भुरिया मां पर खाराए उन्हनि खे थो चए वरी अलाए कहिड़ी उमेद थो पर असां चुराईंदा आहियूं उन्हनि असांजी महिरबानी कई आहे असांजे हिन प्रोग्राम ते दोस्त NGOs या सिविल सोसाइटी जा जेके आया आहिनि अॼु रूबीना बि आई आहे ऐं इंशाअल्लाह असां लेडीज़ जो प्रोग्राम कोन रखियो हुयो पर अॼु रूबीना जे अचण खां पोइ वाइदो था कयूं इंशाअल्लाह अॻे प्रोग्राम अधु हिन खां वधीक औरतूं तव्हांखे नज़र ईंदियूं चवण जी ज़रूरत आहे असां पाण रोकिया वेठा असां इन ज़हन जा माण्हू आहियूं त असां जिते पंहिंजी फैमिली न वठी ईंदासीं असां ॿी ॿिए खे छो चऊं तव्हां अॼु हिते अची वियूं आहियो त असांखे इहो हक़ थो पहुचे त इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में असां जेके उहिदेदार आहियूं पंहिंजी फैमिली वठी ईंदासीं पोइ वरी वर्कर आणींदा इंशाअल्लाह मूंखे त हीअ टाइम में ॿ शादियूं आहिनि मुंहिंजी फैमिली घणी आहे मुंहिंजा माण्हू घणा वधी वेंदा काफ़ी असांखे तंज़ीमी अॼु कुझु अनाउंसमेंट करियूं हुयूं ऐं काफ़ी दोस्त असांजा उन्हनि महिनत कई आहे ख़ासि तौर ते कराची डिवीज़न जी साईं तव्हां ईंदो या वरी तव्हांखे सॼणो पए अकुल तव्हांखे कोन्हे पोइ वरी कावड़ थी था वञो काफ़ी महिनत कई आहे दोस्तनि जे महलनि में वञी कराची जे इलाइक़नि में यूनिट साज़ी कई आहे तंज़ीम ठाही आहे ऐं मां सम्झां थो त सॼी सिंध जी तंज़ीम में कराची इंतिहाई मज़बूत थी वियो कराची इंतिहाई मज़बूत इस तरह हींअर असांजो यूनिट थिए पियो कराची सिंध जी दिलि आहे जेका शइ कराची ॾिसण में ईंदी उहा शायदि किथे ॾिसण न अचे उनजे करे कराची डिवीज़न जी अॼु अनाउंसमेंट कयूं पिया कराची डिवीज़न में साईं मोहम्मद रफ़ी ख़ासकरी साहब असांजो डिवीज़न जो सदर आहे जनरल सेक्रेटरी आहे साईं अमीर अली ख़ासकरी साहब जनरल सेक्रेटरी साईं अमीर अली ख़ासकरी साहब तव्हांजो नालो नायब सदर जे लाइ साईं अब्दुल मजीद ख़ासकरी साहब जॉइंट सेक्रेटरी फारूक एजाज ख़ासकरी साहब मिठू मुबारक हुजे इंफॉर्मेशन सेक्रेटरी आबिद अली ख़ासकरी साहब फिनांस सेक्रेटरी मोहम्मद हनीफ ख़ासकरी साहब ऑफिस सेक्रेटरी इनायत ख़ासकरी साहब के कराची डिवीज़न से मुंतखब कयो अथनि ऐं मलीर ज़िलो जेको कराची जी वरी मलीर दिलि आहे
मलीर में इंशा पंहिंजे याकूब साहब और हिन जिदोजहद खां पोइ अल्हम्दुलिल्लाह कराची में असांजो पासा ख़ासि करे इतिहाद जो किलो थी वियो आहे। उते अजमेरी शख्सियत खे असां सदर जो ऐलान पिया कयूं जेको मूंखे उन ते ॾाढो हिकिड़ो फ़ख़ुरु बि थींदो आहे त माण्हू दुनिया ॿियनि पीरनि जा मुरीद ही जहिड़े घराणे जो असांजो साईं आहे। साईं जो जेको नानो साईं हुयो ॾाढो उहो अलाह वारो वॾो वली बुज़ुर्ग हुयो हाशिम ख़ासि करे ॻोठ में ऐं अञु बि उन ते मुक़बरो बणियो पियो आहे ऐं सवनि हज़ारनि में उन्हनि जा मुरीद आहिनि ऐं सवनि हज़ारनि में साल साल ते हाफ़िज़ क़ुरान या उन्हनि जा मदरसनि मां तालिब निकिरंदा पिया उन मदरसे मां। त उन घराणे जो अॼु क़ाबिल एतिराम मोतबर शख़्सियत आहे साईं मोहम्मद ईसा ख़ासकरी साहिबु जेके मलीर जो ज़िले जो सदर जनरल सेक्रेटरी लाइ साईं मिस्री ख़ासकरी साहिबु आहे पाण ऑफिसर आहे। नायब सदर मोहम्मद एजाज़ इस्माइल साहिबु आहे। जॉइंट सेक्रेटरी नवाब ख़ासकरी खैरमन कोट वारो। इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद यूनिस आज़ाद आहे ऐं फिनांस सेक्रेटरी ख़ालिद अहमद ख़ासकरी साहिबु आहे। ऑफिस सेक्रेटरी रजीब ख़ासकरी आहे ऐं उन खां सवाइ अॼु कोरंगी जो बि यूनिट दोस्तनि ठाहियो आहे। डॉक्टर ग़ुलाम हैदर ख़ासकरी साहिबु मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजो साथी बि आहे नंढो अथसि पर कम में तमामु अॻु आहे। पर हिन जी पोस्टिंग जो जेकर ॿुधाईंदो त डॉक्टर साहिबु जेल जो डॉक्टर आहे लांडी जेल में हुनजी पोस्टिंग आहे। अहिड़ी तव्हांखे कॾहिं कोन दुआ कबी त तव्हांजी ख़िदमत था कनि। अयाज़ जानी ख़ासकरी साहिबु जनरल सेक्रेटरी आहे ऐं अज़ीज़ ख़ासकरी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे ऐं ख़ासि सोशल न्यूज़ नेटवर्क ऑर्गेनाइजेशन कराची डिवीज़न जो साईं मासूम बशीर ख़ासकरी साहिबु। कोरंगी यूथ जो ज़मीर हुसैन ख़ासकरी साहिबु सदर थियो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकरी जनरल सेक्रेटरी कोरंगी थियो आहे। नवाब शाह मां गुलाम रज़ा ख़ासकरी ज़वार ग़ुलाम अदी साहिबु जो फर्ज़ंद आहे क़ाबिल एतिराम जो साथी आहे। साईं जो वालिद साहिबु इंतिहाई तमामु हिकिड़ो महावदी शख़्सियत जो मालिक हुयो उन जो फर्ज़ंद आहे उहो ज़िले नवाब शाह बंद जो मौलाना शरीफ़ साहिब सां गॾु नायब सदर जो सांगड़ तालुके जे सदर जनाब फ़कीर अला बचायो ख़ासकरी सांगड़ तालुके सदर ऐं मूं जेको सवेल अनाउंसमेंट कई चंद थोड़ी गुज़ारिशूं आहिनि छो पाण हिते ई वेही मानी खाईंदासीं। हिकिड़ी टीम हेॾा मानी पे हलाए हिकिड़ी टीम हेॾा मानी पे हलाए। मां हुननि खे चवंदुसि हिते ई वेठा हूंदासीं उथण जी ज़रूरत कान्हे मुआज़िब पाण गॾे खाइणो मानी ते पाण त असांजो जेको मोहम्मद याकूब ख़ासकरी साहिब जे सीनियर वाइस चेयरमैन जो असां कयो उते साईं खुदाबश ख़ासकरी साहिबु कोटड़ी जो जेको असांजो सुप्रीम काउंसिल जो मेंबर हुयो उनखे वाइस चेयरमैन मुक़ररु कयो आहे। डॉक्टर ग़ुलाम शबीर ख़ासकरी साहिबु जिन स्पीच भी कई है तमाम डॉक्टर पढ़िया लिखिया उनके सुप्रीम काउंसिल जो मेंबर अली बख्श ख़ासकरी साहब जो डॉक्टर अमीर अली साहब जा वॾा भाउ उनके सुप्रीम काउंसिल जो अॼु मेंबर मुंतखब किया है। अल्लाह अला हक़ीक़ कंदो तव्हां असां सभई गॾिजी इंशाअल्लाह पासा ख़ासकरी इतिहाद जी ख़िदमत कई है इंशाअल्लाह पासा ख़ासकरी इतिहाद जी ख़िदमत कंदासीं। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां तव्हांजा एहसान आहिनि पर हाणे हिकिड़ो मूंसां ताउन कयो दोस्त उथे केरु न कोई न उथे हिते वेही रहो। हेॾा टीम मोहम्मद सादिक साहिब वारनि खे चयो आहे उहे हेॾा मानी हलाईंदा हेॾा मानी हलंदी। आचर फ़क़ीर खे मूंखे ॿुधण जो शौक़ु आहे सूफ़ी राग आहे भिटाई जो फ़क़ीर आहे मूंखे ख़ुदि खे हुनखे ॿुधणो आहे त भिट जा भिटाई इहो भिट ते वसई मींहुं मुंहिंजो तो पुॼायो त चवंदासीं त भिटाई खे अहिड़ी शाइरी ठाहे जो हुन ॼण असां ख़ासि करे जे लाइ कयो आहे त अचो पिया मां तव्हां लाइ नूर वठाईंदुमि। आचर फ़क़ीर खे ॿुधंदासीं मां बि हिन ख़ुशी में शामिल तव्हां बि हिन ख़ुशी में शामिल मानी बि हिते खाईंदासीं मां बि हिते खाईंदुमि हिते वेठा हुजो। नज़म ऐं ज़ब्त ऐं डिसिप्लिन जो ख़्यालु रखो। नवां महिमान बि आहिनि नवां दोस्त बि आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो मिसाल पेश कयूं। वॾियुनि पार्टियुनि खे ॾिठो आहे मानी खाराइण ते गंदगी ऐं गलीज़त कंदे विढ़ंदे तव्हां मुअज़्ज़िब थियो। मुंहिंजो तव्हां लाइ वाइदो आहे हिकु माण्हू बि जेकॾहिं मानी खां बग़ैर बची वियो आहे मानी न खाईंदो। सभई खाईंदासीं सभई हिते वेठा आहियूं पर मोहबत सां प्यार सां मानी बि खाऊं पाणी बि पियूं राग बि ॿुधूं।
तव्हां सभिनी जूं वॾी महिरबानियूं उन तालके जा सदर जेके दोस्त ॿुधाए वेठा आहिनि ऐं उन्हनि जो थोराईंदो आहियां ही सॼी महिनत तव्हां तालके सदरनि जी आहे ज़िले जे सदरनि जी आहे कुंड कुर्छ मां तव्हां दोस्त माण्हू वठी काफ़िला वठी आया आहियो तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं लख लाइक़ लख एहसान पाकिस्तान 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 ख़ासि कहिड़ी इतिहाद जिंदाबाद अल्लाह तव्हां जो हामी नासिर भेटाई जो हामी नासिर पंहिंजी ख़ुशी खुरम सां वरी वञो उते मां सम्झां थो त खड़ो करे दरगाह खुली आहे दरगाह तव्हांजे नसीबनि में अॼु राति खुली आहे बंदि हुई अव्हां जे लाइ खुली आहे भेटाई सरकार जो दीदार करे पहुचो दुआऊं घुरो त इतिहाद जे दुश्मननि खे अल्लाह अकुल ॾे अल्लाह सम्झ ॾे अल्लाह फ़हम ॾे त तव्हां ॿाहिरनि जे लाइ का बि सोशल मीडिया ते गंदगी गिलाज़त न ॻाल्हाइनि हे स्टाल जेके लॻा पिया आहिनि इहो खेरपुर मां ख़ासि करे मुंहिंजा ॿाहिर न्याणियुनि जो हथ जे हुनर जो स्टाल खणी आया आहिनि तव्हांखे गुज़ारिश आहे त का हिकु शइ बि उतां वठंदव त इंशाअल्लाह उन्हनि जो भलो थींदो ॿियो ख़ालिद साहिब हुते हिकिड़ो महफ़िल हयो आहे जेको इतिहाद जे प्रोग्राम जे हवाले सां आहे उन में तव्हांजा फोटो आहिनि उहो वठी छॾियो थोरी क़ीमत में तव्हांजी महिरबानी थींदी मां साफ़ी हज़रात जो बिरशा जे साहिबनि जो मटियारी जे साहिबनि जो सभिनी साहिबनि जो ऐं थोराईंदो आहियां लख लाइक़ लख एहसान सभई मुला महबूब आयो तव्हां सिर कुर्बान यादो बचायो बचा कुर्बान मूंखे पंहिंजे महबूब भेटाई जो कसम आहे मुंहिंजा बचा तव्हां सभिनी वटां पुछो पाकिस्तान खास के लिबास जिंदाबाद